सॼी सिंध जी बख्शापुर में बरसात तबाही मचाए छॾी आहे। पौरियत अमीर दीन लाशारी जो बि घर ढही पियो आहे, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद आहे शंकर लाल जी। शंकर जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं बख्शापुर जे अलीजान खान डोमकी मोहल्ले में पौरियत अमीर दीन लाशारी जे घर मौजूद आहियूं, जिते बरसात जेका तबाहकारियूं पूरी सिंध में कयूं आहिनि, उते हिन पौरियत जो घर भी मुकम्मल तौर ते टही पट थी वियो आहे। अचो त हिते मौजूद पौरियत सां ॻाल्हियूं कयूं था त हुन जो हिन बरसात जे हवाले सां छा चवणु आहे। बुख ते पिया आहियूं, तस ते पिया आहियूं, असांजा माल विया, असांजा फसल विया, असांजो हर शइ वियो, अन्न वियो, असांजी न्याणी जो ॾाज वियो। असां धुपनि ते पिया आहियूं, रोडनि ते धुपनि ते सड़ूं था पनियूं, मथुर नी पिया आहियूं, न खाधो। बिलावल साहिब भुट्टा अपनी मां दी खबर दी ड्रोही असाडा तावनी कर सजा हर कुछ खत्म थी गया। कुछ मिले बच्चा मेरा माल गया, मेरा घर गया, मेरे बालां दे ड्रपड़ गए, दाज लोड गया, नो एक दा बी दा। इनके बिलावल भुट्टो साहब के असांजे ग़रीबन के घर ॾिनो वञे, तंबू ॾिनो वञे, माल बच मरी वियो आहे, साईं अन्न पान लुड़ी वियो, घर बार भॼी पिया सॼे। असांजो अर्ज़ु आहे बिलावल भुट्टो खे महिरबानी करे असांजी मदद कई वञे। हिन वक़्त ताईं सरहंदी वारनि कंहिं बि क़िस्म जी असांजी का मदद न कई आहे। हिननि वस वारनि खे अपील कई आहे त हिन जी माली मदद करे हिननि जी परेशानी ख़त्म कई वञे। कैमरामैन दर्शन करीवाल सां गॾु शंकर लाल, आवाज़ टीवी न्यूज़, बख्शापुर।